वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन भली कार सब खां पहिरियां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन आइन मूजिब चूंडूं आम कराईंदी। आसिफ अली ज़रदारी जो चवण त आदमशुमारीअ खां पोइ इलेक्शन कमीशन नयूं तकबंदियूं कराइण जी पाबंद आहे। अॻूणे सदर जो चवण हो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं समूरनि मेंबरनि ते असांखे पूरो एतमाद आहे। संदसि चवण हो त निगरान हुकूमत SIF सां जिथाऊं तुर्त मुकमल मुल्क खे तरक़ीअ जे रस्ते ते आणे। अॻूणे सदर पारां चयो त मुल्क माशी घोटाले मां गुज़रे पियो। असां सभिनी खे सियासत बदिरां मईशत जी ॻणती करणु घुर्जे। इन अवल सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर शबीर लाशरी कराची खां लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इलेक्शन कमीशन आइन मूजिब चूंडूं कराइण जो पाबंद आहे ऐं उहो चूंडूं कराईंदी। संदसि चवणो त आदमशुमारी खां पोइ इलेक्शन कमीशन नयूं तकबंदियूं कराइण जी पाबंद आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं समूरा जेके मेंबर आहिनि उन्हनि ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे पूरो एतमाद आहे। हुन चयो त निगरान हुकूमत SIFC जा जेके मनसूबा आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द मुकमल करे मुल्क खे तरक़ी जे रस्ते ते हलण जे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मुल्क हिन वक़्तु हिकु मुआशी बहरान मां गुज़री रहियो आहे, जंहिं लाइ असां सभिनी खे सियासत करण बजाए मईशत जी जेका आहे उहो फिकर करणु घुर्जे। ऐं आसिफ अली ज़रदारी जो चवणो हो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं उनजे मेंबरनि ते मुकमल तौर ते एतमाद आहे ऐं असांखे एतमाद आहे त इलेक्शन कमीशन आइन मूजिब आम चूंडूं कराईंदो। नई जेका आदमशुमारी थी आहे उनखां पोइ आइन मूजिब इलेक्शन कमीशन तकबंदियूं कराइण जी पाबंद आहे। संदसि चवण ते हिन वक़्तु सियासत करण बजाए मुल्क जी जेका मईशत आहे उन ते सोचणु घुर्जे। जी ठीकु आहे शबीर, अवां जी महिरबानी। जी नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। संदसि चवणो त आदमशुमारीअ खां पोइ इलेक्शन कमीशन नयूं तकबंदियूं कराइण जी पाबंद आहे। अॻूणे सदर जो चवणो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं समूरनि मेंबरनि ते असांखे पूरो एतमाद आहे।